नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ खिप्रो मां अचड़े थर जे ॻोठ खारकी वेझो रेगिस्तान मां अणॼातल शख़्स ज़ख़्मी हालत में हथ आयो आहे। बिल्कुल नाज़रीन, नौजवान जी सुञाणप लाड़काणे वासी गुलाम अकबर अबड़ोतर थी आहे, जॾहिं त ज़ख़्मी नौजवान जो चवणु आहे त अणॼातल जवाबदार तशद्दुद करण खां पोइ खेसि इते फिटो करे विया आहिनि, जॾहिं त नौजवान केतिरनि ई ॾींहंनि खां रेगिस्तान जे भिटुनि में भटकी रहियो आहे। आगाह कयूं पिया, अहम ख़बर आहे खिपरे मां अचड़े थर जे ॻोठ खारकी वेझो रेगिस्तान मां अणॼातल शख़्स ज़ख़्मी हालत में हथ आयो आहे, जॾहिं त नौजवान जी सुञाणप लाड़काणे वासी गुलाम अकबर अबड़ोतर थी आहे। ज़ख़्मी नौजवान जो चवणु आहे त अणॼातल जवाबदार तशद्दुद करण खां पोइ मूंखे हथ हिते फिटो करे विया आहिनि, जॾहिं त इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त नौजवान केतिरनि ई ॾींहंनि खां रेगिस्तान जे भिटुनि में भटकी रहियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे खिप्रो मां अचड़े थर जे ॻोठ खारकी वेझो रेगिस्तान मां अणॼातल शख़्स ज़ख़्मी हालत में हथ आयो आहे। तफ़सील वठंदासीं खिपरे मां सैयद असद शाह खां। असद शाह, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल बिशारत, ही खिपरो खां तकरीबन 40 किलोमीटर जे फ़ासिले ते रेगिस्तान जो हिकिड़ो ॻोठ आहे, खारकी अचड़े थर जो ॻोठ आहे। उन ॻोठ खां असोदर ॾे वेंदड़ जेको रस्तो आहे, उते हिकिड़ो नामैलूम माण्हू ज़ख़्मी हालत में मिलियो आहे, जेको पाण खे लाड़काणे जे इलाइक़े बकापुर वासी जो अकबर अबड़ोतर पंहिंजी सुञाणप कराए थो। नौजवान जेको आहे उनजे मथे मंझि कुआरी जो धकु लॻल आहे ऐं हू शदीद ज़ख़्मी आहे। उन खां पोइ नौजवान पारां ॿुधायो वञे थो त मूंखे नामैलूम माण्हू जेके आहिनि उहे हिते धकु हणी तशद्दुद करे मूंखे रेगिस्तान में फिटो करे विया आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त ही हफ़्ते खन खां जेको नौजवान आहे उहो रेगिस्तान जे भिटुनि मंझि भटकी रहियो आहे। रेगिस्तान जा जेके अरांगा जेके रस्ता आहिनि उहे हिन वक़्तु त हू पेचरनि ते आहे, पर जेकॾहिं हू रस्तनि तां भटकी वियो त हू उन विघे उते मरी वेंदो। इन हवाले सां इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल थी आहे। इंतिज़ामिया जो चवणु आहे त उन माण्हू खे हथु करण जे लाइ असां जेको कोशिशूं करे रहिया आहियूं, मगर इलाइक़े वासियुनि पारां ॿुधायो वञे थो त हू नौजवान जेको आहे अॼु बि हिन टाइम बि हू अचड़े थर जे भिटुनि में भटकी रहियो आहे। जी महिरबानी जी अपडेट करण लाइ।